PPMP सरदार चांडियो साहब भी असां सां गॾु मौजूद आहिनि। सरदार साहब, महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। आगाह कजो, तेज़ रफ़्तारी सबबि हादसा पेश अची सघनि था। अवां बि वापसि वञी रहिया हुयो ऐं उमेर बाब चांडियो जी गाॾी ॿिए उतां गुज़री रही हुई। अवां जे गार्ड्स हिकिड़ी कारे रंग जी नंढी गाॾी खे हिट कयो आहे। छा इत्तला आहिनि अवां वटि इन बाबति? दावत थी असां उतां निकितासीं मेड़ में उते। सरदार साहब, अवां जो आवाज़ सही नमूने न पियो पहुचे। बाबा दावत थी हिकिड़ी उन्ही ते वञूं पिया जी। लेट थी वियासीं, थोरो टाइम हुयो 1 बजे जो जी। कोर्ट में देरि थियण जे करे असां लेट निकितासीं। हिते हे स्लो पिया वञनि, असां हिननि खे लाइटूं ॾिनियूं साइड सां, हिननि साइड न पिया कनि जी। वरी असां साइड वारे पासे सां हिननि खां टपी, मां 4-5 गाॾियूं असांजी टपी वयूं जी। पोयां असांजी हिकिड़ी गाॾी जेका हिननि खे क्रॉस पई करे उनखे उहा उन खे थोरो हिननि साइड मतिलबु जीअं चवंदा आहिनि त साइड सां पंहिंजे क्रॉस करण खे वेझो अचणु न थियो, त तंहिंमें उहा गाॾी कार का बीठल हुई उन में वञी लॻी। शुक्र अलहमदुलिल्लाह त कार में को माण्हू अहिड़ो को बि कोन हो। जेके असांजा गाॾी में माण्हू हुया उहे 3 ॼणा ढकी थिया आहिनि, उन्हनि खे असां खणी इस्पताल। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त उन्हनि खे हिरासत करण जे लाइ इहा सॼी कार्रवाई कई वई। बाबा उन सां गॾु 2 रेंजर्स जी गाॾियूं, 2 पुलिस जी गाॾियूं, कंहिं गाॾी खे तूं डग न ॾींदो या को क्रॉस कयूं वञे थो जी तव्हांखे क्रॉस करे थो ऐं पोयों तव्हां हुननि खे डग नथा ॾियो या पोयों गाॾी का लॻे थी त इन में हिरासमेंट अधी खे छा थियो। ॿी ॿियनि कंहिं ग़रीब जी गाॾी उन जी गाॾी लॻी आहे, उन बि असां इहो चयो आहे उन्हनि खे बि जेको हुनजो नुक़सानु आहे उहो असां भरण लाइ असांखे सम्झ में नथो अचे त अधी जो इशू छा थियो। तव्हां कंहिं गाॾी खे लाइटूं ॾींदव, हॉर्न ॾींदव, उहा गाॾी पंहिंजी स्पीड जे लिहाज़ खां साइड तव्हांखे न ॾींदी त ज़रूरु तव्हां उनखे पासे तव्हांखे काॾे वञिणो हूंदो आहे, का इमरजेंसी हूंदी आहे, का बि ॻाल्हि। पोइ गाॾी असूल आहे त जंहिं महिल तव्हांखे कोई गाॾी लाइट हणंदी आहे तव्हां गाॾी साइड कंदा आहियो, साइड ते दॿ तव्हां ॾींदा आहियो त ॿी गाॾी तव्हांखे क्रॉस करे ॾींदी। जी, वीडियो में इहो ई नज़र अचे थो सरदार साहब त कारी गाॾी वारा साइड ई कनि पिया, तव्हांजे गार्ड्स उन्हनि खे हिट करे छॾियो। कारी गाॾी वारा बीठा, बीठल गाॾी में मुंहिंजी गाॾी ड्राइवर जी लॻी आहे जी। ऐं जेकी गाॾी उमेरो बाब साहिबा वारा गाॾी खे साइड न पिया ॾियनि, तंहिंजे करे इहो इंसिडेंट थियो आहे। ऐं हाणे जेके तव्हांजा गार्ड्स ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे अवां जी? जेके गार्ड्स ज़ख़्मी थिया आहिनि हा, उहे केतिरा गार्ड्स ज़ख़्मी थिया आहिनि अवां जा? फर्स्ट एड असां ॾिनो आहे केन शाह हॉस्पिटल ते। जेॾी महिल मूंखे ख़बर पई मां ब्रेक हणी वापसि मोटी वञे पंहिंजे गार्डन खे खणी उन दोस्तनि जी जंहिंजी गाॾी एक्सीडेंट थी हुनखे चयोसीं बाबा जेको तव्हांजो ख़र्चो ईंदो असां भरण लाइ तयारु आहियूं, तव्हांजो नुक़सानु असां भरींदासीं। हुननि खे मोकिलियोसीं त बाबा गाॾी खणी वञी हुननि खे असां पुॼायोसीं हिन में छा चवंदा आहिनि हॉस्पिटल में केन शाह। उते हुनखे फर्स्ट एड मिली, फर्स्ट एड मिलण खां बाद उहो पंहिंजे ॻोठ आया आहिनि हिते मोटी, असां बि ॻोठ पहुता आहियूं। दिस इज़ व्हाट हैपेंड। सरदार साहब, तव्हां टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾिनो, वॾी महिरबानी।